सोबोदेरो लॻे ॻोठ मुहर्रम मंगणेजो जो रहवासी गदा हुसैन ऐं फिदा हुसैन मंगणेजो पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब सोबोदेरो पहुची मीडिया वारनि अॻियां एतिराज कंदे ॿुधायो त ॻोठ जे बाअसर माण्हुनि जेके मुंहिंजे वालिद जा सोट आहिनि, जिन में मोहम्मद सूमर मंगणेजो, धनी बख्श मंगणेजो ऐं मोहम्मद शरीफ मंगणेजो ऐं मजीद मंगणेजो, मुंहिंजी माउ हाकिमज़ादी ऐं मुंहिंजी भेण लतीफ़ा खे 8 साल पहिरियां अगवा कयो। उन वक़्तु असांजी उमिरि नंढी हुई। असांजे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया विया। हाणे असां जवान थियासीं ऐं पंहिंजो इंसाफ़ घुरूं पिया। गदा हुसैन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मथे जवाबदारनि मुंहिंजी भेण लतीफ़ा जी शादी कंहिं ॿिए हंधि कराए छॾी ऐं मुंहिंजी माउ खे ख़बर नाहे कंहिंखां माराए छॾियो। अहिड़ी NC मूं सोबोदेरो थाणे ते दाख़िल कराई आहे। हिन वक़्तु माउ ऐं भेण जे गम करण जो सबबु पुछण ते मुंहिंजे वालिद जा सोट मथे ज़िक्र कयल जवाबदार मुंहिंजी फैमिली खे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठ जे बाअसर वॾेरे मोहम्मद रमज़ान मंगणेजो मुख़ालिफ़ धुर जी वंगार वेही ऐं फ़ैसिलो न कयो ऐं असां जे मुख़ालिफ़नि खे चुर्च ॾेई ॻोठ ॾांहुं ईंदड़ क़दीमी रस्तो डहिराए छॾियो। मुतासिर गदा हुसैन मंगणेजो वसवारनि ऐं आला अमलदारनि खे अपील कई त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।